हिकिड़ो दाइरो अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं लकीर कढी अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाइरो ॾेखारियो साहिबनि खे। इन खां बाद में अलाह जे नबी उन दाइरे जे अंदरां हिकिड़ी लकीर खची जेकी उन दायरे जे गोल खां ॿाहिरि निकिरी वई। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया साहबा हिन दायरे खे सम्झो था? साहिबनि जो या रसूल अल्लाह नथा सम्झो। अलाह जे नबी फरमायो इहो गोल जेको दाइरो आहे न गोल हे इंसान जो मौत आहे, इन खां इंसान जेको आहे नथो निकिरी सघे। अलाह जे नबी फरमायो हे जेकी लकीर जेकी आहे मां ॿाहिरि छिकी आहे इनखे सम्झो था? साहिबनि जो या रसूल नथा सम्झो। अलाह जे नबी फरमायो इहो इंसान जी तमन्ना आहे, जेकी तमन्ना इंसान जी मौत खां ॿाहिरि बीठी आहे। मूंखे त जेको आहे 4 करोड़ जो बंगलो ठाहिराइणो आहे, मूंखे त हिन साल जेको आहे 50 लख वारी गाड़ी वठणी आहे, हिन साल मूंखे पंहिंजे पुट जी जेको आहे 10 लखनि जी शादी कराइणी आहे। हालांकि इन बंदे खे ख़बर ई न हूंदी आहे चंद ॾींहंनि खां बाद में फ़रिश्ता ॾिसी हिनखे हैरान थींदा आहिनि, मलकल मौत ॾिसी करे बि इंसान खे हैरान थींदो आहे त तूं एॾी तमन्ना रखी आहे, तूं त सुभाणे मरंदे, 3 ॾींहंनि खां बाद में तुंहिंजो इंतकाल थियण वारो आहे। इंसान खे ख़बर बि न हूंदी आहे, इंसान खे ख़बर बि न हूंदी आहे। इंसान असांजे शहर में असांजो कफ़न अची वेंदो आहे, असांजे हिसे जो असांजे शहर में कफ़न पहुची वेंदो आहे। अञा जेको आहे मां चवंदुमि मां नओं दुकानु खोलियां। हा ईअं बि न आहे त को चुप करे सिर्फ़ु जेको आहे वेहणो आहे, ईअं बि न आहे त को मिसाल हिकिड़े पासे हलणो आहे, सिर्फ़ु जेको आहे मां मस्जिद खां ॿाहिरि निकिरां ई न, ईअं बि न आहे। इस्लाम तव्हांखे एतदाल सेखारे थो। इस्लाम छा थो सेखारे? इस्लाम सेखारे थो एतदाल, अदुल कयो तव्हां दीन ते ज़िंदगी गुज़ारियो, इन खां बाद में तव्हां कारोबार ते बि वञो। सिर्फ़ु कारोबार ते वञण बि दीन न आहे, ऐं सिर्फ़ु जेको आहे सिर्फ़ु मस्जिद में वेठो हुजे इहो बि दीन न आहे। दीन उन्हनि जो नालो आहे जो एतदाल तव्हांजे अंदरि हुजे न। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खे जॾहिं दीन सेखारियो त सिर्फ़ु 24 घंटा साहबा मस्जिद में त न वेठा हुया न, साहबा इल्मु हासिल करे इन खां बाद में साहबा तिजारत ते बि वञनि पिया। त मुंहिंजा भाई दोस्तों इहो वक़्तु जेको आहे आरज़ी वक़्तु आहे, इन वक़्त जे अंदरि ख़ुदा खे राज़ी कयो। ऐं अलाह कहिड़े तरीक़े ते राज़ी थींदो आहे? अलाह कहिड़े तरीक़े ते राज़ी थींदो आहे? अलाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े ते राज़ी थींदो आहे।